सुना अस्सलाम वालेकुम या आली मदद। ये बि कहानी नसीहत भरी अथव, थोरो गौर करे ॿुधिजो। हिकिड़ो बकरार हुयो जेको बकरियूं चारींदो हो, तमामु अकुलमंद हो। हुनखे अलाह अकुल तमामु घणो ॾिनो। उन जे ॻोठ जो जेको शहर जो बादशाह हुयो, उहो वरी राति जे टाइम में पंहिंजे घिटियुनि में वेहंदो वतंदो ऐं कॾहिं कंहिंजे घर कॾहिं कंहिंजे घर, पर पासो ॾेई लिकी ॻाल्हियूं ॿुधंदो त ॾिसां त माण्हुनि जो माहौल कीअं थो हले, कंहिं वटि ग़रीबत आहे या कंहिं तकलीफ़ में या को, माना नेक नियतीअ जे हिसाब सां उहो वेहंदो। पर लिकी ऐं ॻाल्हियूं ॿुधंदो, पोइ वरी ॾींहं जो ॾिसंदो कंहिं वटि ग़रीबत आहे त उनखे घुराए ऐं जेका बि हुनजी ज़रूरत हूंदी त उनखे ॾेई छॾींदो। अहिड़े हिसाब सां बादशाह उन ॾींहं जे बकरार जे लोड़े जे पासो ॾेई वेठो। बकरार छा कयो जो पंहिंजे घरवारीअ खे चयईं त कम मूं फारूक थी मूंसां अची वेह, हेॾो ॿ टे ज़ोर बि ॾे त तोखे मां कम जूं ॻाल्हियूं ॿुधायां ॿ टे। उहा बि कमकार मूं जान छॾाए अची वेठसि, ज़ोर पई ॾियसि, चयसि हाणे कम जूं ॻाल्हियूं ॿुधाए जेके चई। चई हा, कम जूं ॻाल्हियूं इहे आहिनि त जेको माईअ पंहिंजे खे घणो माइटनि ॾे छॾे उन खे बि हेफ़ हुजे, ऐं जेको वरी हूंदे सूंदे बि मुड़ुसु हूंदे सूंदे माना पंहिंजो घर वारो बि आहे, नौजवान आहे, ॾंडो ॾोड़ो आहे, ऐं उन जे बावजूदि बि माई उबता सुबता ख़्याल करे या कंहिं ॿिए सां वास्तो रखे उनखे बि हेफ़ हुजे। ऐं टियों वरी जेको पाण ॾाढे सां संदसि खां पैसे में बि घणो हुजे, हर शइ में ॾाढो हुजे, वरी ड्रोड़ी उन सां वास्तो रखे उनखे बि हेफ़ हुजे। बादशाह इहे ॻाल्हियूं ॿुधियूं, बादशाह हैरत में अची वियो। बादशाह जो वञ भेण, माई त मुंहिंजी बि जेको आहे सो घणो ईंदी आहे माइटनि ॾे, हाणे ताड़ कयां। बादशाह जी जेको आहे सो माई वियल ई माइटनि ॾे। पोइ बादशाह जे माईअ जो वरी जेको संदसि जे पीउ जो वज़ीर हूंदो हो न, त उन सां घणो गहिरो वास्तो हूंदो, पोइ उन जे हिसाब सां घणो वेंदी हुई होॾे। बादशाह छा कयो जो निकिरी पियो, चई त वञा ॾिसां वञी, बाक़ी मुंहिंजी माई बि हफ़्ते में जेको आहे 2 ॾींहं मूं वटि 6 ॾींहं होॾे आहे। बकरार हरू भरू त ॻाल्हि कोन कई हूंदी, ज़रूरु एतिरो अकुलु अथसि। हे जो वियो उते हेॾे होॾे ताड़ कयईं, हे हो ॾिठईं त बिल प्रिंस जे वज़ीर सां हिन जो वास्तो आहे। बादशाह छा कयो जो पाण बि हुन सां वास्तो वधायईं तमामु घणो, कंहिंसां वज़ीर सां वास्तो वधायईं घणो। साईं माईअ खे वठियो हलियो आयो, माईअ खे वठियो आयो, वरी बि 2 ॾींहं माई हिन वटि टिकी, वरी चयसि मां बाबे ॾऊं थी अचां। हिन चयसि भली, अदा हिन मोकिलियोसि। उते जो पुॻा त हुनखे दूरी बादशाह जी अहिड़ी ठहिरायल हुई जेका बादशाह जे खोलण खां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर बि कोन हुई। राणी त खोलींदी, ॿियो बादशाह खे ई ख़बर हुई, सोनारे खां अहिड़ी ठहिराई। उते जो पुॻा त वज़ीर सां त हुनजो वास्तो जो टाड़े थका में वेठा, चयसि हाणे तव्हांजे बादशाहीअ में इहो बकुल कोन्हे। राणीअ चयसि जो हीअ दूरी त मूंखे खोलराए आणे ॾे। ॿुधे साईं, हुन चयो न न मां खोलराए ईंदुमि, असांजा सोनारा अहिड़ा न वड़ा न, दूरी खणी ऐं हे निकितो। बादशाह बि ताड़ करे ऐं जेको आहे सो वरी बि आयो, बादशाह जे सहुरनि जे बादशाहीअ खां ॿाहिरि अची झूपड़ी ठाहे वेठो, फ़क़ीराणो हाल करे त ॾिसां त हक़ीक़त जी ख़बर त पए छा मसइलो आहे। साईं वज़ीर वियो शहर में खणी दूरी, पर कंहिंखां बि कोन खुली सोनारनि खां। चयूं मां हिनखे हरू भरू जी ज़बरदस्ती कंदासीं, भॼी पवंदी। हुन चयो भञणी न आहे। त बादशाह जो झूपड़ी ठाहे वेठो, उतां जो वज़ीर आयो त हिन सॾु कयो, चयसि बाबा बादशाह आया वज़ीर, हेॾे अचो बाबा, छा मसइलो आहे, पघिरियो पियो ख़ैर त आहे। हुन चयो फ़क़ीर ॻाल्हि इहा आहे त हीअ दूरी आहे त कोन थी खुले कंहिंखां बि, जेको आहे मुंहिंजे घर जी आहे, बंदि थी आहे त कोन थी खुले कंहिंखां बि।
चवंदो पोइ वेह पाणी धाणी पी बिना मां फ़क़ीर आहियां, मां ग़रीब माण्हू, कॾहिं बि कोन ॾिठी आहे, ॾे त या ॾिसां बि हथ में त ॾिसां बिना, असां कॾहिं ठहिराए त कोन सघंदासीं पर ॾिसां सही। हुन दोरी वरितसि, हुनखे त ख़बर हुई, बटण हणी खोले चयसि वज़ीर साहिबु हीअ त खुली पई आहे, बादशाह जा वज़ीर आहे, तूं कीअं चई बंदि आहे? हुन चवंदो आहे ॾाढो ख़ुशि थियो वज़ीर, चवंदो हीअ खुली पई आहे ऐं तूं त चई बंदि आहे। अदा आयो वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो, अची ढाड़ हणी ऐं राणीअ खे चयईं, दोरी राणीअ चयसि अवल इहो ॿुधाए त या खोली कंहिं? चयसि मां सोनारे हूं। चई न ग़लति ॻाल्हि का बि न कर, मूंखे सही ॿुधाए त या खोली कंहिं? चयसि हिते बादशाह जे ॿाहिरि जेको आहे सो फ़क़ीर हिकिड़ो वेठो आहे मन ई ठाहे, उन खोली। भई हुनखे त सुझी वई, चई ॿिए कंहिंखे हुन खुलंदी, इहो मुंहिंजो मुड़ुसु अथई जेको हिते ठाहे वेठो आहे, इहो मुंहिंजो मुड़ुसु आहे। हुन चयो ईअं कीअं? चई कुझु बि चई इहो मुंहिंजो मुड़ुसु आहे, मुंहिंजे ताड़ ते आयो आहे। हा चई हा। चयसि पोइ हाणे? चयसि हिनखे माराइणो आहे। चई मारायूंसि? चयसि हा, कुझु बि थी पियो हिनखे माराए न त मूंखे मारींदो। हल अदा नौकर पंहिंजा वज़ीर मोकिलिया, फलाणे हंधि फ़क़ीर आहे, हिनखे मारे खणी अचो। हुनखे जो जंहिं महिल मारणु पुॻा त हुन चवंदो बाबा ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे मारण मूं त हथु कोन ईंदो कुझु, वज़ीर तव्हांखे ॾिना हिकिड़ो 50,000 त मां तव्हांखे लखु थो ॾियां। को छेलो वठी कुई रत ॾेखारे चयो त मारे आयो तूं, मां हलियो वेंदुसि पंहिंजे वटि। हुननि बि जो ॻाल्हि त सही थो करे। अदा हुन खां पैसा वठी छेलो वठी हिकिड़ो कुई रत अॼु ॾेखारियऊं वज़ीर खे, पक थी मरी वियो। राणी बि ॾाढो ख़ुशि थी त मरी वियो। अदा हिकिड़ो ॾींहुं छॾे वरी ॿिए ॾींहं ते अचे बादशाह पहुतुनि, राणीअ चई तोखे वठणु आयो आहे। राणीअ खे पक थी त माना जेको मरी वियो इहो बादशाह कोन हो, इहो फ़क़ीर हो, माना हिन बादशाह खे का बि ख़बर कोन्हे का, तॾहिं त वरी अॼु आयो आहे। राणी आयासीं गॾु, हाणे उन सां जो हिन वास्तो वधायो, बादशाह पंहिंजे सहुरे जे वज़ीर सां वास्तो जो वधायो, उनखे दावत ॾिनई। चई यार तूं अचिजा न, मुंहिंजी दावत खाई। हुनजो हा साईं सुभाणे ईंदासीं। ईअं सही आहे। अदा हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजी माईअ खे वठी आयो, ॿिए ॾींहं ते वरी वज़ीर साहिबु अचे दावत ते पहुतो। वज़ीर चयो त बाबा हाणे मुंहिंजो आयो आहे महिमान, बादशाह चयो मुंहिंजो आयो आहे महिमान, परे खां वज़ीर, इन हिसाब सां कचहरी रखाइबी। अदा ॻोठ खे सॼी तरह खे हेॾो होॾो दावत थी वई। जंहिं महिल कचहरी हले पई, नौकरनि खे चईं त बाबा वञी फलाणे बकरार खे वठी अचो। जंहिं बकरार जूं हिन ॻाल्हियूं ॿुधियूं, चई हिनखे वञी वठी अचो। अब बकरार जो माण्हू आयो त बादशाह घुराए त बकरार हाली त दहिलजी वियो त माना बादशाह अलाए छो घुरायो आहे, अलाए का ग़लती थी, अलाए छा थियो। बकरार अची वीचारो ॾकंदो पहुतो। साईं बादशाह चयसि वेह, त बकरार पियो हेठि वेह। चई न हेॾे मथे वेह, पाण सां गॾु हिनखे विहारे। चवंदे हाल अहिवाल जेको फलाणे ॾींहुं राति जो पंहिंजे घरवारीअ खे तूं नसीहत पियो करीं, उहा मूंखे वरी ॿुधाए। पहिरां त वीचारो टिजे पियो, साईं अहिड़ो त मूं कुझु बि कोन ॻाल्हायो आहे, उबतो सुबतो। न बाबा उहा जेका ॻाल्हि पियो करींसि त जेको घणी माई मालिकनि ॾे छॾे उनखे बि हेफ़ हुजे, ऐं जेको माई हूंदे सूंदे पंहिंजे मुड़ुस हूंदे बि वास्तो वधाए त उनखे बि हेफ़ हुजे, इहा ॻाल्हि। चयां साईं पोइ सॼी तव्हां ॿुधी त हुई? चई हा। चई साईं कचहरीअ में पंहिंजे माईअ खे बि विहारी। चई त बाबा पहिरियों त बेस्तो कयो मूंखे, जो मां माईअ पंहिंजे खे घणो थो माइटनि ॾे छॾियां। उन खां पोइ वरी हिन मुंहिंजे माईअ खे बि बेस्तो कयो, छाजे करे मां बादशाह आहियां, मूं वटि हर शइ आहे, अलाह जे हुकुम सां ॾंडो ॾोड़ो बि आहियां, मुंहिंजे बावजूदि बि हिन वञी वास्तो रखियो आहे ॿिए सां। टियों वरी हेॾो हे वज़ीर बि आयो आहे, इन खे बि बेस्तो कयो, छाजे करे मां आहियां बादशाह, हे आहे वज़ीर, हिन जे टोड़ी मूंसां वास्तो रखियो आहे, मुंहिंजी हैसियत जो आहे। टियों ॾींहुं वास्तो रखियो अथई, अॼु चयो थी मां दावत ते अॼु भॼी अचे पुॻो आहे। बकरार खे चई सुणा बादशाही तो जहिड़ा कनि, असां बादशाही जा हक़दार न आहियूं। ॿुधे हाणे तूं मुंहिंजो आहीं सलाहकार, माना ॿकरियूं धकरियूं छॾ, तुंहिंजे हिसाब सां बादशाही हलाईंदुमि। सुणा अकुलु जेको हूंदो आहे कुदरती ॾातो हूंदो आहे, उहो बादशाह हो त बि उहो अकुलु न हुयो, उहो वरी बकरार हो, जंग में ॿकरियूं चाहींदो हो, उन खे वरी अलाह एतिरो अकुलु ॾिनो।
ये नसिहत भरी कहाणी आहे। इन मूं जेके बि मायूं मर्द ॿुधंदा हुजनि त महिरबानी करे इन मूं नसिहत वठनि ऐं पिराइनि ऐं पंहिंजे मिटनि माइटनि खे या औलाद खे बि अहिड़े हिसाब सां सुधारण जी रस्ते ते आणण जी कोशिशि कनि। हे ॼटकियूं ॻाल्हियूं कोन्हनि। बकरार त हिकिड़ो ॼट हो। इहे शयूं त अलाह जे हथ में न, कुदरती ॾाता। महिरबानी करे हे चैनल मुश्ताक परदेसी ॾिसी वरी असांखे ॿुधाईंदा कयो। सुणा मुश्ताक परदेसी जे नंबर ते तव्हां वरी कॉल करे हुनखे ॿुधाईंदा कयो त बाबा अहिड़ियूं ॻाल्हियूं मोकिले या को ॿियो मौज़ू वठो असांखे पसंदि न आहिनि। तव्हांजो ख़र्चु त कोन ईंदो। इहो कुर्ब कयो, माना तव्हां ॿुधाईंदा कयो।